अस्सलाम वालेकुम, मां रूबी अली केटीएन खणी अची रहियो आहे सिंध सुपरस्टार तव्हांजे पंहिंजे शहर में। छो जो केटीएन जी हमेशा कोशिश रही आहे न्यू टैलेंट खे उजागर करे, सो हिन दफ़ा भी ही कोशिश कई आहे जेकॾहिं तव्हां में टैलेंट आहे त तव्हां अचो, ऑडिशन ॾियो ऐं मंझरायो पंहिंजे पाण खे। केसरिया बालम आओ नी, केसरिया बालम आओ नी, पधारो देश रे, पधारो ने मार देश रे, केसरिया बालम आओ नी। यार दौलत तो असांजे राणन वटि बि जाम आहे, पर सभु ग़रीब दुआऊं था ॾियनि ऐं ॻोठ वारा उन मां केतिरा ख़ुशि आहिनि। पंहिंजो राणो त सचो हीरो आहे, उन जो मुक़ाबिलो रंजीत सिंह किथे थो करे सघे। ॿिए समाचार तव्हां त मूंखे खणण आया हो न? हा त पोइ खणो न मूंखे, मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। असांजो पंहिंजो सिक्को खोटो निकितो, रामड़ा न त तूं छा असांखे झली। तूं हर ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾेई वफ़ादारी जो सबूत ॾिनो आहे। तोखे भॻवान इन जा दर्जा ज़रूरु ॾींदो। ऐं भॻवान खां इहो ई घुरंदसि त तूं ऐं राम हिकु थी वञो। ज़रूरु थींदो। प्यार जी सच्चाई दौलत ऐं अना जी दीवार खे ज़रूरु किराईंदी। राणा साहब, जोधे जवान असां सां महल मलाई आहे, हाणे जोधे जो क़दुरु कबो। इहो चयो न प्रताप, हिन जोधे जे चेहरे में मूंखे सच्चाई नजर आई हुई। राम सिंह सुनो, कंध कोन कटराईंदो, विढ़ंदो, सिर ॾींदो। राणा साहब स्वरूप सिंह खे खंभे खणी विया, मूं मां हथ कढियो ऐं चयूं त ऐं सभु समाचार वञी राणा साहब खे ॾे। लाल सिंह भले जशन मल्हाया, उन जे जशन खे मातम में बदली करे छॾींदुसि। ॾिकरा, रंजीत सिंह जे ॾिकरे खे खणी आया आहियो, का मामूली बात कोन्हे। वरी वञी डांटे ते पेर न रखजो। ए अब्बा, असांखे चूड़ियूं पातो न आहिनि। अम्मा सम्झा पे के जो सॼो ॾींहुं घर में चूड़ियूं पाए वेठा हुजूं। जज्बाती न थी ॾिकरा, रंजीत हींअर चिरल हाथी वांगुरु हूंदो। केसरिया बालम आओ नी, केसरिया बालम आओ नी। राम राम राम। ॾिकरा, ॿिए समाचार किथां पियो अची? अबा रंजीत सिंह जे ॾिकरे खे काबू करे ॾावण ॾेई पियो अचां, आयो हो राम खे अगवा करण। चइबो त वरी बाहि मची वई। भॻवान ख़ैर करे, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? वरी को वॾो ममण मचंदो। रंजीत सिंह ई माठ करे कोन वेहंदो। अमा जे रंजीत सिंह असांजी भित लताड़ी, असांजे नंगन में हथ विझण जी कोशिश कई, छा असां उनखे माफ़ करे छॾियूं? ओ ॾिकरा, बात माफ़ी जी न आहे, पर खखरनि खे खड़ो न हण, अड़े किथे असां पाण न ॾंगिजी पऊं। ॾंगिजी त विया आहियूं, हाणे न खखर जे मानारे खे ई ख़तम करणो पवंदो, न त ईंदे वेंदे खे ॾंगींदो रहंदो।
इहो मनारो मज़बूत आहे। असांजे वस जी ॻाल्हि नाहे जो इन मनारे खे ख़तम कयूं। अम्मा असीं अकेला न आहियूं, सॼो राज ऐं राणो साहब बि असां सां गॾु आहे। अम्मा असांखे गॾु मरणो आहे, गॾु जीअणो आहे, भले ॾुख हुजे या सुख, गॾु ॾिसणो आहे। ठीकु आहे ॾिकरा, भॻवानु अव्हां खे हिमत ॾींदो, पर थोरो ख़्याल सां। अबामी रुगो दुआ करियो। रजीत सिंह दुबे जो पाणी आहे जेको जल्द सुकी वेंदो। दुबे जो पाणी नाहे, वॾो तलाव आहे, वॾो, किथे पाण खे न ॿोड़े छॾे। अम्मा हू असांजी जुई में अची मन मस्तियूं कनि, माण्हू अगवा कनि, असां उन्हनि खे रोकियूं बि न, रुगो ॾिसंदा रहूं। अम्मा जेका बाहि भड़कंदी आहे उहा सुकनि सां गॾु सावा बि साड़े वेंदी आहे। पुत्र, असांजो छा वञे ॿियनि जे मसलनि में, तूं सब्र करे पंहिंजो घर संभाल। अॼु वरी छा थियो आहे? मूड ख़राब अथव? ख़ैर त आहे न? इहो जोधो सफ़ा उठ निकितो, जंहिंखे तो पालियो निपायो विहांउ करायो, असां सां गद्दारी करे वञी लाल सिंह वारनि सां मिलियो। इहे समाचार अव्हां खे कंहिं ॾिना? मूं हुननि खे मोकिलियो त वञी राम खे खणी अचो। जोधे हुननि खे होशियार करे स्वरूप खे क़ैद कराए पाण उते पियो पुछलो ॾे। राम खे अधु मोह करे आया, पोइ बि अव्हां जी दिलि न ठरी? छो तोखे कहिड़ी थी राम जी रुखी लॻे? राम जो सवाल न आहे, काबू त स्वरूप थियो पियो आहे न। हाणे छा कंदा? रोज़ रोज़ अव्हां ते केरु एतबार कंदो? स्वरूप सिंह खे त छॾायुसि लाल सिंह जे चपे मां। लाल सिंह जबल आहे, जबल। छो हुन सां मथो टकरायो? वेंदो भोर भोर थी। जीत सिंह जो ज़िलज़िलो जबल खे लोॾे फोर फोर करे छॾींदो। उहो असांजे लाइ बहितर मिसल आहे, बहितर। जोधो गद्दारी करे वियो, राज वारा बेज़ार थी लॾनि पिया, बाक़ी इहो गिरमिट तोखे हार पाराईंदो न। हुते मुल्क फिटाए मार खाई हिते आयो आहे सणभा लोला खाइण। सभु लॾे वञनि, मूंखे कंहिंजी परवाह न आहे। मुंहिंजी सिहत ते को बि असरु न पवंदो। जॾहिं तव्हांखे घर वारनि जी परवाह न आहे, ज़ाल ॾिकरो ॾिकरीअ जी, त बाक़ी राज भाग वारनि जी कहिड़ी परवाह कंदो तव्हां? तूं मुंहिंजो रत न पी, चयमि न मूंखे अकेलो छॾे ॾे। अकेलो त थी वियो आहीं, जंहिंसां राज भाग हुजे न, असुल त ताक़तवर उहो हूंदो आहे। मूंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे। हल त मुंहिंजो मीटर न फिरी वञे। ॿियो कुझु रहियल आहे छा? मीटर त फिरी चुको अथई। बस चयमि न, बस हल त। शायद रेशमा मुंहिंजी क़िस्मत में न आहे। आउं रेशमा सां बेइंतहा प्यार कयां थो, पोइ हू मूंखे छो नथी सम्झे? मुंहिंजो क़दुरु छो नथी करे? एॾी बेक़दरी छो थी आहे? आउं त रेशमा खे पंहिंजी हवेली जी राणी बणाइण थो चाहियां। राणा स्वरूप सिंह, बाबा दिमाग़ त ठीकु आहे न? ही क़ैद, ही तकलीफ़ूं जीअं वधंदियूं थियूं वञनि, ईअं रेशमा जी मोहबत मुंहिंजी दिलि में वधंदी थी वञे। दिमाग़ तॾहिं ठीकु थींदो जॾहिं रेशमा मुंहिंजी ज़िंदगी में ईंदी। बिल्ली के ख्वाब में चीचड़ा, सच्ची मोहब्बत करण वारा कंहिंजा बि लोड़ा न आहिनि लताड़ींदा स्वरूप सिंह। नहीं बेवस लाचारनि सां ज़ुल्म कंदा आहिनि। तूं त हिकु ज़ालिम आहीं। ज़ालिम आहीं स्वरूप सिंह, ज़ालिम आहीं। प्यार जो जुनून इहो सभु कुझु करण ते मजबूर थो करे। अव्हां त ग़रीबनि सां नफ़रत कंदा आहियो स्वरूप सिंह, पर शायदि इहो तव्हां विसारे चुका आहियो त रेशमा बि कंहिं ग़रीब जी ॾिकरी आहे। ग़रीब असांजा ग़ुलाम आहिनि, पर आउं रेशमा जे हुस्न जो ग़ुलाम आहियां। इहो तुंहिंजो सुपिनो कॾहिं बि पूरो कोन थींदो। को बि ग़रीब तव्हांजो ग़ुलाम नाहे। ही स्वरूप सिंह सपननि खे हक़ीक़त बणाए सघे थो।
राणा स्वरूप सिंह जेकॾहिं तूं कंहिं ग़रीब जी ॾिकरी सां प्यार करे तो चाहेस, पर जेकॾहिं सोनिया कंहिं ग़रीब सां प्यार करे तो वो बस रामड़ा बस बदल शींह खे नाहे छेड़बो, न त शींह जी हिकड़ी ॾोंठ जो ख़र्च। छेड़िया कोन थो स्वरूप सिंह, तोखे आईने में तुझो चेहरो ॾेखारियां थो। अम्मा वहाँ जे या सुॼिका ज़मीन ऐं आसमान खे रुआरे छॾंदा, पर अब्बा जे पत्थर दिल ते को बि असर कोन पवंदो। अजायो लुड़क वहाए पंहिंजे पाण खे तकलीफ़ में न विझ। बस हाणे ये सुडुकाई बचान, बाक़ी तुझे अबा सब कुछ मुखा कसे छॾियो। हिन घर जे खुशियुनि खे बर्बाद करण में तुझे अबा का कसर नाहे छॾी। असीं त मुर्गो अड़िया आहियूं अची। अब्बा अड़िया पाण न, हाणे रजीत सिंह वारा अड़िया आहिनि। अब्बा हाणे ॾिसजांइ राणो साहब पंहिंजे इंसाफ़ सां कीअं हाणे इन्हनि खे शिकस्त थो ॾे। दीकरी दिल त तॾहिं ठरे जॾहिं हर तरफ़ अमन थी वञे, हर कोई पंहिंजे घर में ख़ुशि हुजे। केसरिया बालम आओ नी, केसरिया बालम आओ नी। जोधा दे समाचार, केॾां निकितो आहीं? प्रताप केॾां कम सां बि वियुसि, तोखे ॾिठुमि त हलियो आयसि, सोचियुमि ॿ टे कूड़ कुटे वठूं। ॿी ॻाल्हि ॿुध जोधा, इहा बात पई हले सॼे राज में त अॼु रजीत सिंह राणे साहब वटि माफ़ी वठण थो अचे। हो इहे समाचार मूं बि सुणिया आहिनि, ईंदो 100 दफ़ा ईंदो, अचण खां सवाइ ॿी का वाह बि नाहेसि। सभु वाहूं बंदि करे छॾियूं अथसि। हाणे ॾिसजांइ इहो राणे साहब वटि अची पंहिंजी टिक रगड़ींदो। प्रताप भले बि पंहिंजा नक रगड़े, पर कुझु बि न थींदुसि। रजीत सिंह पंहिंजी साख विञाए वेठो आहे। जोधा जेकॾहिं रजीत सिंह पंहिंजे पेर ते न आयो त ॾिसजांइ पछताईंदो। हूअं बि अकेलो थी चुको आहे। वेही ॾिसजां, राज वारनि सां गॾु हिनखे घर वारा बि छॾे वेंदई। संदसी घर में हिन लाइ कंहिंजी दिलि थधी आहे, आज़ार मचायूं वेठो आहे। जोधा सोनिया जी ज़िंदगी त ज़हर करे छॾी अथसि। हूं सुणियो आहे त घरवारी बि उन मां बेज़ार थी चुकी आहे। अव्हां त हिते आहियो, पोइ इहे समाचार अव्हां खे केरु थो सुणाए? रेशमा जॾहिं हिननि जी कैद में हुई न, हू सॼो लका ॾिसी आई आहे, उन बात सुणाई आहे। प्रताप रजीत सिंह जो इहो लकाव ऐं अरडायूं रहियूं न त पंहिंजा सभु परावा थी वेंदसि। वेही ॾिसजां राज ख़ाली थी वेंदा। यार जोधा अॼु उताक ते ज़रूरु अचिजांइ, ॾाढियूं कचहरियूं कंदासीं। तूं हल, आउं बि हिकु ज़रूरी कमु लाइ उताक ते अचां थो। वाइदो आहे तोसां, रुगो नाले जो जोधो न आहियां। हा हा ख़बर आहे मूंखे। हाणे हर बात हथनि मां पई वञे, न ॾिकरीअ सोनिया खे ख़ुशियूं थियूं मिलनि ऐं न स्वरूपंग आज़ादु थींदो। आख़िर इहा अना ऐं ज़िद केसि ताईं हलंदो? इहो ज़िद असांजे घर खे बर्बाद करे छॾींदो। अम्मा वहाँ जे या सुॼिका ज़मीन ऐं आसमान खे रुआरे छॾंदा, पर अब्बा जे पत्थर दिल ते को बि असर कोन पवंदो। अजायो लुड़क वहाए पंहिंजे पाण खे तकलीफ़ में न विझ। बस हाणे ये सुडुकाई बचान, बाक़ी तुझे अबा सब कुछ मुखा कसे छॾियो।
हिन घर जे ख़ुशियुनि खे बर्बाद करण में तुंहिंजी अबा का कसर न आहे छॾी। मां हाणे सुॼकनि जो न पर कुझु करण जो वक़्तु आहे। छा कयूं डिकड़ी, तूं ई खणी सुणाए, मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मां सी या हवेली छॾी हली शहर था रहूं, मुंहिंजी पढ़ाई बि हली पवंदी ऐं रोज़ जे हिन आज़ार खां बि जान छुटी पवंदी। डिकड़ी, इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे। छा असां शहर हली ख़ुदि मुख़्तियार बणिजी वेंदासीं? छा तोखे उते ख़ुशियूं मिली सघंदियूं? न, उते बि हिननि जा हुकुम हलंदा। पोइ अवी अब्बा सां खुली बात करो, या तो हू पंहिंजी अना ज़िद छॾे या वरी असां मात कढे। हा डिकड़ी, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे तुंहिंजे अब्बा सां फ़ैसिलो करण जो। वॾो मालिक न पाण मां हथ कढंदो, न ई वरी असांजो को फ़ैसिलो न मञई त पोइ टियों रस्तो कढणो पवंदो, न त हिते आऊं ऐं मुंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं बर्बाद थी वेंदियूं। हिकु दफ़ो बात करण में हर्ज कोन्हे अम्मा, मना अब्बा ज़िद छॾे। हा डिकड़ी, तुंहिंजो अब्बा वापसि अचे त ॻाल्हि कंदासीं। आयो पहिरियों ते त ठीकु आहे, न त अलॻि घर हली वसाईंदासीं। पार्वती, रेशमा जी ॾाढी सिक लॻी आहे, थी वञे हा त ॾाढो सुठो थी आहे। रेशमा जा अब्बा, तोखे ख़बर न आहे त रेशमा अची वई आहे। छा रेशमा आई आहे? किथे आहे? रेशमा, ओ रेशमा, रेशमा तुंहिंजो अबो सॾे पियो तोखे अचु। जी अम्मा, आऊं इजो आयसि। डिकरी तूं कीअं आहे? अबा, काफ़ी ॾींहं थी विया हुया, वीचारियमि त अव्हां जा समाचार लही अचनि। अम्मा, समाचार तूं बि सुणी पई। भॻवान ख़ैर करे, बात वधंदी पई वञे। असीं त मुर्गो अड़िया आहियूं अची। अबा, अड़िया पाण न, हाणे रजीत सिंह वारा अड़िया आहिनि। अबा हाणे ॾिसजांइ, राणो साहब पंहिंजे इंसाफ़ सां कीअं हाणे इन्हनि खे शिकस्त थो ॾे। डिकरी, दिलि त तॾहिं ठरे जॾहिं हर तरफ़ अमन थी वञे, हर कोई पंहिंजे घर में ख़ुशि हुजे। अम्मा, जेके ख़ुशी खसनि था उन्हनि खां ख़ुशियुनि जी उमेद रखणु बबर खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। उन्हनि में का बि चङाई जी उमेद न रखिजे। डिकरी, तूं त रजीत सिंह जे घर जा हाल ॾिसी आई आहीं। जेको पंहिंजे घर वारनि सां इंसाफ़ नथो करे सघे, सो ॿियनि सां छा इंसाफ़ कंदो? अबा, रजीत सिंह जे घर ते कारी क़यामत लॻल आहे। डिकरी कमरे में कैदी वांगुर बंदि आहे ऐं वॾी मालकिन जो रोई रोई अखियुनि जो पाणी सुकी वियो। जीअं वणे न तीअं वञी कनि, इन में असांजो छा? हर को पंहिंजे कए जो लोड़ींदो। असांखे रुगो पंहिंजा पेर पुख्ता करणु घुर्जनि, किथे वरी न असां उन्हनि जी हाई में अची वञूं। अम्मा, भॻवान भली कंदो, अहिड़ियूं आयूं मकड़। भायो प्रताप किथे आहे? ॾिसण में नथो अचे। डिकरी, राणे साहब वटि वेला आहे तुंहिंजो भायो। अबा, मूं ते इलाही ॾींहं खां भायो ॾिठो ई न आहे, अचे त आऊं ॾिसांसि। डिकरी, भॻवान ख़ैर करे, तूं अॼु राति हिते रही पओ, शाम जो प्रताप अची वेंदो, ॾिसी सुबुह जो हली वञिजां। हा भा, अॼु ईअं ई थी कयां, सुबुह जो हली वेंदसि। राणो लाल सिंह खां तुझे साम्हूं तोखे एतिरी मोहलत में न ॾींदो, मता तोखे भुल हुजे। गुजारतुनि में बात न कयो। ऐं स्वरूप सिंह खे वठण आया ऐं उनखे वठी पोइ वेंदुसि, ख़ाली हथ न वेंदुसि। रजीत सिंह असांखे तोखे फ़ैसिलो ॾियणो पवंदो। अरे कहिड़ो फ़ैसिलो रहियल आहे मूंखे? फ़ैसिलो तव्हां ॾिया। मुंहिंजे दीकरे खे बेगुनाह कैद कयो वेठा आहियो। केसरिया बालम आओ नी, केसरिया बालम आओ
हर समाचार आज असांजी रजूई में ये तकलीफ़ कई थी। लाल सिंह दुनिया जूं लायूं चढ़ियूं माण्हू खे हिकु ॿियो था चमक मजबूर कनि। रंजीत सिंह तोखे जुटाए छॾियो आहे। आ वे खड खोटण ॾाढो सोलो कमु आहे। खड मां निकिरण ॾाढो ॾुखियो कमु आहे। खड में किरियल माण्हू कंहिंजो सहारो वठी निकिरी वियो न ख़तरनाक थी सघे थो। राणो लाल सिंह खां तुझे साम्हूं तोखे एतिरी मोहलत बि न ॾींदो मता तोखे भुल हुजे। गुजारतुनि में बात न कयो। ऐं स्वरूप सिंह खे वठण आहियां ऐं उनखे वठी पोइ वेंदुसि, ख़ाली हथे न वेंदुसि। रंजीत सिंह असांखे तोखे फैसलो ॾियणो पवंदो। अरे कहिड़ो फ़ैसिलो रहियल आहे मूंखे? फ़ैसिलो तव्हां ॾिया। मुंहिंजे दीकरे खे बेगुनाह कैद कयो वेठा आहियो। हिन राणा लाल सिंह ॾांहुं जेको बि बुरी निगाह सां ॾिसंदो हुनजो अंजाम उहो ई थींदो जेको तुंहिंजे ॾीकरे स्वरूप सिंह जो थियो। फ़ैसिलो अव्हांखे ॾींदुसि। पहिरीं ॾीकरो मुंहिंजे हवाले कयो ऐं जोधे खे आज़ादु कयो। इहो असीं तॾहिं कंदासीं जॾहिं तो ते एतबार हुजे। जोधे खे मूं पाण वटि कोन विहारियो आहे। तूं ग़रीब मारूअड़ो मिसकीन तुझे ज़ुल्मनि खां दंग थी बेज़ार थी पंहिंजी जान बचाए मूं वटि पनाह वरिती आहे। मूं वटि हिन हाथी खे न चेड़ त चङो। मस्ती में अची वियो न त कई चिपजी वेंदा हलिया। मस्त हाथी हुजे या वरी मस्त उठ खे नक में नाकेली विझी चङी तरह छुकाइण ईंदो आहे। आख़िर बात खे टोड़े छो नथा छॾियो? फ़ैसिलो अव्हांखे मिलंदो चयो न। असीं फैसले वठण में तुझा मोहताज न आहियूं। असीं खुद मुख्तियार आहियूं। जेको रोज़ रोज़ जो रिंग खट्टा न इन्हीअ खे ख़तम बिल्कुलु ख़तम करणु चाहियूं था। पोइ मूंखे कहिड़ी था मोट ॾियो? हाणे फ़ैसिलो हिकु थींदो हिकु ऐं उहो फ़ैसिलो राज कंदो ऐं न। ठीकु आहे। पोइ जेका तारीख़ रखो मूंखे इतलाउ कजो। अचणो त तोखे हर हाल में पवंदो। केसरिया बालम आओ नी केसरिया बालम आओ नी। राम के भी समझाए छॾ वरी न वञी उन्हनि जे मुंहुं लॻे किथे पऊं न आज़ार में। हाणे जे राम न सोचींदो ऐं अकेलो निकिरी वञी उन्हनि जे वर चढ़ंदो त कतई राम खे हाणे उहे न छॾींदा। हाणे ते हू फोटो भी मुंहुं हुननि भेड़ो आहे। भले इहे सणबा लोला खाई वठे पर इहे लोला पाण वारा छोरा उनखे हज़म थियण न ॾींदा। रंजीत सिंह खे अहिड़ो त पघराइणो आहे जो पंहिंजी ज़िद ई अञा छॾे तीर कुमान वांगुरु सिधो थी वञे। वो वक्त परे कोन्हे
ए राणा लाल सिंह यो सब कुछ करे ॾेखारींदो जॾहिं न सॼे राज जे अॻियां रंजीत सिंह जी असलियत ज़ाहिर थींदी तॾहिं सॼो राज उनखे राणो चवण ई छॾे ॾींदो। केसरिया बालम आओ नी केसरिया बालम आओ ने पधारो मार देश रे पधारो ने मार देश रे केसरिया बालम